अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ संगत माया फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास। वफ़ाक़ी काबीना के मुल्की माशी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। काबीना खे आगाही ॾिनी वई त GDP शरह 2017-18 में 6.1% हुई। 2020 खां 2022 ताईं 4% आहे। महांगाई जी शरह 2018 खां 3.9 हुई। 2020 खां 2022 ताईं 10.8% रही आहे। खाधे पीते जे शयुनि में महांगाई जी शरह 2018 में 2.3% हुई। खाधे पीते जी शयुनि में महांगाई जी शरह 2020 ऐं 22 में 10.2% आहे। बजट खसारो 2018 में 256 अरब रुपया हुयो, जॾहिं त बजट खसारो 2020 ऐं 21 ऐं 22 में 56 अरब रुपया सैकड़ो रहियो आहे। अवाम कर्ज़ 2018 में 24,913 अरब रुपया हुआ। उम्मीद आहे त गॾियल सलाह मशवरे सां समूरनि मुश्किलातुनि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी आहे। गुज़िरियल हुकूमत बेरोज़गारी ऐं महांगाई ते ज़ाब्तो आणण में नाकाम रही। हाणोकी सूरतहाल में ललकारनि ऐं कम करण जा मौक़िया बि आहिनि। ॾुखियायूं ज़रूर ईंदियूं पर मसइला हल थींदा। सियासी इत्तिहाद ज़ाती पसंद नापसंद खां मथां उथी अवाम जी ख़िदमत कंदो। तजुर्बेकार माण्हू काबीना जो हिसो आहिनि जिन क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। सत्तर वरियनि में समूरनि वज़ीर आज़मनि लॻभॻ 25,000 अरब रुपया कर्ज़ वरिता। इमरान ख़ान प्यूटन 4 सालनि में 20 अरब रुपया कर्ज़ वरितो। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान ख़ान जो सॼो ख़र्च तक़सीम थियो आहे। 2017 में वाध जी शरह 6.1% हुई। असद उमर 1 साल में 9.1% बजट खसारो कयो। मुल्क में महांगाई 17.3% आहे। अॼु ॿेराड़ीअ वारनि इलाक़नि में शहरनि खां वधीक महांगाई आहे। नून लीग जे 5 सालनि जो बजट खसारो 1,600 अरब हो। हलंदड़ साल 5600 अरब रुपया आहे। वफ़ाक़ी काबीना ECL बाबति 4 रुकनी कमेटी जी मंज़ूरी ॾेई छॾी। कमेटी में कानून वारो वज़ीर नज़ीर तारड़, अयाज़ सादिक, मुर्तज़ा महमूद ऐं नवीद कमर शामिल हूंदा। कमेटी ECL पॉलिसी बाबति तब्दील समेत ॿिया मामला ॾिसंदी। कमेटी नाजी वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल जो नालो ECL मां कढण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ECL कमेटी TORs जो जाइज़ो वठी काबीना खे रिपोर्ट पेश कंदी। चइनि सालनि दौरान महांगाई, बेरोज़गारी, कर्ज़ ऐं खसारे में इज़ाफ़ो थियो। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त GDP जी शरह में घटिताई थी। इमरान ख़ान जो दौर मुल्क खे करप्शन जे वर चाढ़े वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह विच में टेलीफोनिक राब्तो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह PP चेयरमैन खे मेहड़ बाह वाक़े बाबति ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मेहड़ में बाह सबबि सड़ी फोत थियल ॿारनि जो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। मुतासिरनि खे ॾुख जे हिन घड़ी में अकेलो न छॾियो वेंदो। पीपल्स पार्टी क़यादत जे ख़ासि हिदायतुनि ते सूबाई वज़ीर नासिर शाह अॼु वाक़े वारे हंध ते पहुची इमदादी कमनि जो जाइज़ो वठंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना जा तफ़सील अवाम आॾो आणण जा हुकुम जारी करे छॾिया। जस्टिस
मियां गुल हसन तोशाखाना केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको बि तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे उहो ऑफिस जो हूंदो आहे, घर खणी वञण लाइ न। जेकी माण्हू तोहफ़ा पंहिंजे घर खणी विया उन्हनि खे बि वापसि वठो। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना में हासिल तोहफ़नि जा तफ़सील ॿुधाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। वफ़ाक पारां डिप्टी अटॉर्नी जनरल अरशद कियानी पेश। डिप्टी अटॉर्नी जनरल हिदायत वठण लाइ मोहलत घुरी वरिती। अदालत करार ॾिनो आहे त पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन जे ऑर्डर ते मनानामो जारी नाहे। काबीना डिवीजन मालूमात फ़राहम करण जी पाबंद आहे। असां सभिनी खे अॼु इहो फ़ैसिलो करणो आहे त नेब हलाइणो आहे या हुकूमत। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त जेकॾहिं नेब जो इदारो रहंदो त मुल्क हली न सघंदो। उमेद आहे त काबीना उन हवाले सां बहितर फ़ैसिलो कंदो। अदालत में कैमराऊं लॻाए ॾेखारी वञनि त नेब छा करे रहियो आहे। सियासतदाननि ते जेकी आहिनि उहे हलण ॾिजनि, ख़तम न कया वञनि। हू कंहिं ते बि इल्ज़ाम न मढ़ींदा, जेल में न विझंदा, पर जिन मुल्क लुटियो आहे उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। बदकिस्मती आहे जो पढ़ियल लिखियल माण्हू बि इमरान ख़ान जे कूड़ खे सच सम्झी रहिया आहिनि। आरिफ अलवी इमरान ख़ान जो न पाकिस्तान जो सदर आहे। आइन पढ़ी वठे, आइन मूजिब फ़ैसिला करे। राति जी ऊंदाही में गवर्नर तब्दील करण वारो सदर 5 ॾींहनि खां गुम आहे। तहरीक इंसाफ़ फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो 3 ॾींहनि में करण जो हुकुम अदालत में चैलेंज करे छॾियो। पीटीआई जे जनरल सेक्रेटरी असद उमर फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो 3 ॾींहनि में करण वारे इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम ख़िलाफ़ कोर्ट में इंटर कोर्ट अपील दाख़िल करे छॾी। सेनेट में कायदेवान शहजाद वसीम उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान ऐं सेनेट में कायदेवान डॉक्टर शहजाद वसीम पंहिंजी इस्तीफ़ा चेयरमैन सेनेट खे मोकिले छॾी। शहजाद वसीम खे इमरान ख़ान सेनेट में कायदेवान मुक़ररु कयो हो। तहरीक इंसाफ़ हमज़ा शहबाज़ खे वॾी वज़ारत जो वोट ॾियण वारनि मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस इलेक्शन कमीशन खे उमाड़े छॾियो। बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही इलेक्शन कमीशन खे मोकिले छॾियो। पीटीआई जे 26 बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस स्पीकर जी नुमाइंदे इलेक्शन कमीशन में जमा कराया। रेफरेंस मूजिब बाग़ी मेंबरनि हमज़ा शहबाज़ खे वोट ॾेई आर्टिकल 63A जी भञगड़ी कई आहे। संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवाज़ शरीफ़ ईद खां पोइ पाकिस्तान में नज़र ईंदो। मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ पाकिस्तान अची आइन ऐं कानून मूजिब केसनि जो मुक़ाबिलो कंदो ऐं खेनि अदालतुनि जा फ़ैसिला क़बूल हूंदा। पीपल्स पार्टी परॾेही वज़ारत लाइ बिलावल जो ई नालो ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी लंदन वापसी ते परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। मर्कज़ जीअं पंजाब में आइन जोड़ियो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट में नवाज़ शरीफ़ जो नालो ECL मां कढण वारी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी थी न सघी। लाहौर हाई कोर्ट बेंच जे सरबराह जे रुख़सत थियण सबबि केस जी ॿुधणी न थी। रजिस्ट्रार ऑफिस शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त जी काज़ लिस्ट रद्द करे छॾी। मुल्क
मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना सबब वधीक 4 ॼणा हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 75 नवां केस साम्हूं आया आहिनि। आकारी केसनि जी शरह 0.35 रही। 215 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। पाक बहरिया जे जहाज़ PNS शमशेर पारां बहरीन जो दौरो। पाक बहरिया जे तर्जमान चयो आहे त बहरीन जी बंदरगाह मीना सलमान आमद ते पाक बहरिया जे जहाज़ जी शानदार आजियां कई वई। कमांडिंग ऑफिसर आला अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं। गॾियल दिलचस्पी पेशेवराना मामलनि ऐं ॿितरफ़े बहरी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। तर्जमान मूजिबि दौरे सां ॿिन्ही मुल्कनि विच में ॿितरफ़नि लाॻापनि खे वधीक हथी मिलंदी। आलमी मार्केट में तेल जे अघनि में हिक ॾींहं में वॾी घटिताई। बरतानवी ब्रेंट कचो तेल फी बैरल $6 सस्तो थियण बैदि $170 जो थी वियो। अमेरिकी WTI $5.66 सस्तो थी। फी बैरल जो अघु $102.50 रिकॉर्ड।